भारतीय अदाकारा काजल अग्रवाल जे हथ में ताज़ो ब्लैक वाटर जी बोतल ॾिसी सभु हैरान थी विया। तजसुस में वरतल माण्हुनि नेठि खांइसि पुछी वरितो त हीउ छा आहे, हिन पाणी में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। काजल अग्रवाल जेका पाणी खे आम तौर ते इस्तेमालु कंदी आहे, हुन मुरकंदे जवाबु ॾिनो त इहो बि पीअण जो पाणी आहे। अदाकारा काजल ॿियनि खे बि सलाह ॾिनी त हू बि पाणी पी ॾिसनि, हीउ सभिनी खे पसंदि ईंदो। हुन ॿुधायो त हू डिघे वक़्त खां कारो पाणी पीए थी, जॾहिं त इन खां अॻु श्रुति हासन बि ॿुधायो हो त हुन ब्लैक वाटर पीअण शुरू करे छॾियो आहे। इन खां अॻु मलाइका अरोड़ा, उर्वशी रुटेला ऐं ॿिया फ़नकार बि कारो पाणी इस्तेमालु कंदे ॾिठा विया आहिनि। नेठि ही ब्लैक वाटर आहे छा? ब्लैक वाटर खे अल्कलाइन वाटर या अल्कलाइन आयोनाइज़्ड वाटर चइजे थो। तिबी माहिरनि मूजिबि जिम या जिस्मानी वर्ज़िश खां पोइ जिस्म मां घणो पघर वही वञण ते ब्लैक वाटर जो इस्तेमालु मददगार आहे। असुल में ही जिस्म में इलेक्ट्रोलाइट्स जी फ़राहमी खे वधाए थो। कुझु कंपनियूं दावा कनि थियूं त pH लेवल 7 खां मथां हो अल्कलाइन पाणी पोढ़ाइप जी अलामतुनि खे बि घटाए थो, जॾहिं त हिक रिपोर्ट में मुहक़िक़नि अहिड़ियुनि दावाउनि खे रद्द कंदे चयो आहे त अहिड़ा के जोगा सबूत मौजूदु न आहिनि। खणी कुझु बि हुजे, पर इहो पाणी शोबिस सां वाॻियल फ़नकारनि खे ॾाढो पसंदि आयो आहे ऐं अदाकाराऊं जिम में वेंदे बोतल साण रखनि थियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk